ऐं तव्हां हींअर जेको आहे सो डिग्री कॉलेज मुराद मेमण ॻोठ ऐं लॉ कॉलेज मुराद मेमण ॻोठ जे साम्हूं जेको आहे सो हे किताबनि जो खणी मेलो नंढे पैमाने ते सम्झिजे उहो जेको आहे उतां आयो आहे। ऐं सुठा ॾाढा काराइता ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ सब्जेक्ट ते तमामु सुठा किताब पिया आहिनि। ऐं इन सां जेको आहे सो न सिर्फ़ु डिग्री कॉलेज ऐं लॉ कॉलेज जे ॿारनि खे जज़्बो पैदा थींदो किताबनि खे पढ़ण जो, बल्कि उहे बि तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेका सूरत हाल आहे उहो सोशल मीडिया जी अहमियत पंहिंजी जाइ ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अहमियत पंहिंजी जाइ ते, पर गुज़िरियल 20-25 सालनि खां जीअं इहे शयूं अॻिते आयूं आहिनि तीअं किताब काफ़ी पोइते हलियो वियो आहे। पर किताब जी अहमियत जेका आहे सा उहा अॼु बि क़ाइमु आहे ऐं शायदि क़ाइमु रहंदी। इन जे करे किताब पढ़ण खां पोइ जेको रूहानी ऐं ज़हनी सुकून मिले थो उहो स्क्रीन वारी जेका शइ आहे उन में शायदि मुंहिंजे हिसाब सां त ईअं कोन्हे। ऐं इन जे करे जेको आहे किताबनि जी जेका ज़िंदगी आहे उहा हज़ारें साल आहे ऐं टेक्नोलॉजी तब्दील थी सघे थी ऐं तब्दील थींदी रहंदी आहे। ऐं असां 20-25 सालनि में इहो ॾिठो आहे त इन्हनि 25 सालनि में जेको आहे सो काफ़ी शयूं नयूं आयूं आहिनि, काफ़ी शयूं टेक्नोलॉजी में हलियूं वियूं आहिनि पंहिंजे ख़तमु थी करे, पर किताब अञा मौजूदु आहे ऐं किताब खे मौजूदु रहणु खपे। सो मां सम्झां थो त तव्हांजी जेका काविश आहे दोस्तनि जी, स्वामी मेमण साहिब जी, ॿियनि दोस्तनि जी जेके बि उनजे साथ जा दोस्त आहिनि, मां सभिनी जा नाला हिकिड़े वक़्त में नथो खणी सघां, पर इन्हनि तमामु सुठी काविश आहे ऐं मां सम्झां थो त हिनखे जारी रहणु खपे। असांजे कॉलेज जे तरफ़ां, असांजे फैकल्टी जे तरफ़ां जेको आहे सो इन सिलसिले में कंहिं बि मदद जी, कंहिं बि सहकार जी ज़रूरत आहे त असां हाज़िर आहियूं। ऐं असांजो मक़सदु सभिनी शयुनि खे नज़रअंदाज़ कंदे, सभिनी शयुनि खे पोइते रखंदे इल्मु आगाही खे वधाइणु आहे। ऐं इल्मु आगाही वधंदी तॾहिं जॾहिं पढ़ो 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 ऐं पढ़ो। महिरबानी।